ॿी बहाल आहे वरी साईं जे पिटीशन दाख़िल कई आहे तोसां वाइदो आहे जेका तूं इलेक्शन MNA जी लड़े थो या मुंहिंजी मरून मिनत थई मां चाहियां थो त मतां तोखे मैदान इहो कंहिंखे मतां माण्हुनि खे धोखो ॾिए त साईं मां हुजां इलेक्शन में त मैदान मां मारे वञा तोखे MNA जी इलेक्शन बि हाराईंदासीं ऐं जेका 13 अगस्त ते मूं ते खिलाफ़ जेका एप्लीकेशन CP दाख़िल थियल आहे उन में तोखे ऐं तुंहिंजे पुट खे नाअहल करार ॾियारींदुमि सॼी उमिरि नाअहल करार ॾियारींदोमांइ जीअं नवाज़ शरीफ़ सॼी उमिरि जे लाइ नाअहल आहे न ईअं तूं ऐं तुंहिंजो पुटु नाअहल थींदो ऐं इहो मां वाइदो थो कयां पंहिंजे तक जे अवाम जे साम्हूं तयारु थी ॼाए त इहो जेका तूं पिटीशन दाख़िल कई हिन पिटीशन में ई जेकॾहिं तोखे कानून जी ख़बर न हुजे त पुछजांइ इन्हनि वकीलनि खां जेके वकील गॾु थई इन्हनि खां पुछजांइ त मूं वटि जेके डॉक्यूमेंट्स आहिनि मूं वटि जेको रिकॉर्ड आहे उन में तूं कीअं नाअहल करार थींदे तुंहिंजो पुटु ये 2 जाइनि तो नाअहल करार थी चुको आहे फार्म रद्द थी चुको अथसि हाणे तव्हां 2 पीउ पुटनि खे तूं धमकियूं थो ॾिए तूं धमकियूं ॾे असां उन धमकियुनि खां नथा डिॼूं असां अमलन करे ॾेखारींदासीं तूं ऐं तुंहिंजो पुटु मूंखे यकीन आहे त हितां काई न काई कैमरा जेका आहे मुंहिंजी इहा तकरीर तूं ॿुधंदो हूंदे तूं ऐं तुंहिंजो पुटु सॼी उमिरि लाइ पार्लियामेंट सियासत खां नाअहल करार थींदो तव्हां धमकियूं था ॾियो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हिकिड़े अदना वर्कर खे जंहिंजी लीडरशिप पंहिंजा सिर विञाया असां उन्हनि जे पोइ लॻायूं असां कंहिं धमकियुनि खां नथा डिॼूं असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर आहियूं असां धमकी न असां तोखे नाअहल करार ॾियारींदासीं ऐं इहो सॼो जहान ॾिसंदो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जीअं भुटो सदा जी